अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज नई अपडेट से हाज़िर थी चुका हूँ। मोहब्बतन जो माग में कड़ा कड़ा अदाकार ऐं उन्हनि खे कड़ा कड़ा किरदार ॾिना विया आहिनि। अॼु तव्हांखे इहा अपडेट ॾींदासीं। जीअं हाणे मतिलबु रईस गफ़ार ख़ान खे कहिड़ो किरदारु आहे, या कमाल ख़ान खे उते कहिड़ो किरदारु ॾिनो वियो आहे, ऐं अब्बास उडाणे खे कहिड़ो किरदारु आहे। बिल्कुलु सॼी वीडियो नंढड़ी वीडियो आहे, पूरो ॾिसो ऐं तव्हांखे सभई किरदार साम्हूं ज़ाहिर करे ॾींदासीं। हिननि जो ही किरदारु आहे मोहब्बतन जो माग ड्रामे में। दोस्तों पहिरियां वीडियो खे पूरो ॾिसो ऐं थी सघे शायदि को सवीलो यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों रईस गफ़ार ख़ान के साॻियो ई किरदारु आहे जेको साईं रईस गफ़ार ख़ान के जेको ज़हर ज़िंदगी में किरदारु हिकिड़ो मतिलबु अमन परस्त माण्हू ठीकाना निसार शाह के साॻियो ई किरदारु आहे। ऐं अब्बास गुल उडाणे खे जेको किरदारु ॾिनो वियो आहे उहो हीरो जो किरदारु ॾिनो आहे। ऐं जेको राणे खे किरदारु ॾिनो वियो आहे, राणो जेको रबनि जो भाउ हुयो, उन खे हिकु लोफर जो किरदारु ॾिनो वियो आहे मोहब्बतन जो माग में। मतिलबु हू हिकिड़ो ॻोठ जे इज़तनि खे तंग कंदो, अहिड़े हिसाब सां हू हिकु लोफर में मतिलबु शामिलु थी रहियो आहे किरदारु उन जो। ऐं जेका कमाल ख़ान आहे उन खे बि हिकिड़ो अहिड़ी क़िस्म जो किरदारु ॾिनो वेंदो। ऐं जेका ॿिया अदाकार आहिनि यानी मामा लालू, हू फ़नी किरदारु आहे। ऐं खोनी माण्हू खे बि हिकु फ़नी कॉमेडी मतिलबु किरदारु ॾिनो वियो आहे। ऐं जेको आहे तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, जेका वारिस जी घरवारी हुई इन खे हिकिड़ो हीरोइन टाइप ते किरदारु ॾिनो वियो आहे। ऐं सुठा सुठा किरदार आहिनि दोस्तों, इन्हनि खे असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।